कलोई में ऋण शाख ऐं डिप्लो माइनर जे आबादगारनि पारां पाणी खोट खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कलोई तालुके जी ऋण शाख ऐं डिप्लो माइनर में पाणीअ जी खोट खिलाफ़ मौलवी मोहम्मद रमज़ान लुंड, मोहम्मद यूसुफ लुंड, शफी मोहम्मद लुंड ऐं ॿियनि जी अॻवानीअ में आबादगारनि बलोचाबाद में एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते आबादगारनि जो चवणो त आपाशी खाते जी यकीन दहानीअ ते लखे रुपया ख़र्च करे फसल पोखिया आहिनि, पर हाणे पाणीअ जी हथरादू खोट पैदा कई वई आहे, जंहिं करे पोखियल फसल सुकण लॻा आहिनि। हुननि चयो त अमलदार रिश्वत एवज़ मुंड जे आबादगारनि खे पाणी विकिरो कनि पिया, जंहिं करे असांखे पंहिंजे हिसे जो पाणी नथो मिले। एहतियात कंदड़ आबादगारनि सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं डायरेक्टर नारा केनाल समेत ॿियनि वसवारनि खां मामले जो नोटिस वठी पाणी फराहम करण जो मुतालबो कयो आहे। पाणी त आहे ई कोन, असां बनियूं पोखे असांखे तक़रीबन 3 महीनो थियो, पाणी पहुचे ई कोन थो, अचे तो वाह जे तर में उहो पाणी पुछण खे लॻे थो, असांजो फसल सुके पियो। असीं हथ ॿधी अर्ज़ु करियूं था, बड़े महिरबानी असांखे पाणी ॾिनो वञे। ही 8-10 ॾींहं पाणी, 2 ॾींहं 4 ॾींहं ईद खां असांखे वधाए पाणी ॾियनि, जेको असीं पंहिंजे फसलनि खे ॾेई फसल बचायूं। असां पंहिंजो माल विकिणी इन ॿनियुनि ते ख़र्च कयो आहे। असांजा बचा बुखिया आहिनि, असीं चांहि कारी था पियूं। वॾी महिरबानी करे असांखे पाणी ॾियो वञनि। असांखे वादी ॾेई असांखे ऑफिसरनि ॿुधायो त पाणीअ वटि सरासरी इहो 30% हलंदे ई रहंदो ऐं पंहिंजे मुस्लमानूं थे आबादगार जेके आबाद करे ॿनियुनि वारा आबादियूं पोखियो। असां पंहिंजा लॉकडाउन जेके मज़ूरियूं बचा बंदि करे मज़ूरियूं छॾे असां पंहिंजा जीव जटा विकिणी ॿनियुनि में आबादी कयोसीं। फसल खे बचा बेरोज़गार वेठा आहिनि, लंघण टाटे जीव वार सभु विकिणी ॿनियुनि में लॻासीं। हाणे उन जॻह ते 20% जे जॻह ते असांखे हिकिड़ो 5% पाणी कोन थो मिले। जेको पाणी अचे थो स्लोप आहे हेठि वञे पियो ओपन वाटर, उन्हनि में असांजा पाणी वाटर थोरे पोइते आहिनि, इन जे मोगन ते पाणी अचे ई कोन थो। असां बिल्कुलु परेशान आहियूं, पीअण जे लाइ बि परेशान आहियूं। फसल त सुकी तबाह थी आहे, असांजा बचा हाणे उञ था मरनि, उन जे करे असां तमामु परेशान आहियूं। माण्हू को मरे थो, असां वटि ईमान ते एतिरो पाणी कोन्हे, हुनखे गुसल ॾेई असीं के ज़मीन जे दाख़िल वञी करियूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।